अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं लोकल बॉडीज़ एक्ट जे हवाले सां, जंहिंमें तरमीम कई वई आहे, जंहिंखां पोइ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अची वियूं आहिनि। अपोज़िशन जूं समूरियूं जमातूं हिक पासे, जॾहिं त सूबाई सरकार पीपुल्स पार्टी हिक पासे आहे। हूअं त केतिरनि ई मामलनि ते वफ़ाक़ ऐं सूबे जे विच में इख़्तिलाफ़नि जो सिलसिलो केतिरे वक़्त खां जारी आहे, जंहिंमें बिजली जी लोड शेडिंग आहे या गैस जो बहरान आहे, पाणी जा मामला आहिनि या ॿिया केतिरा ई मामला आहिनि, फंडनि NFC जा मामला आहिनि। पर ताज़ो ही जेको लोकल बॉडीज़ जो एक्ट जंहिंमें तरमीम करे सिंध हुकूमत असेंबली मां पास करायो आहे, इन ते तमामु घणी तनक़ीद कई पई वञे। अपोज़िशन पारां एहतजाज या असेंबली जे घेराव जो फ़ैसिलो पिणु कयो वियो आहे। अॼु जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त PTI पारां सिंध जे वॾे वज़ीर जे इन मुतनाज़ा बयान ख़िलाफ़ अक़लियत या अक्सरियत जे हवाले सां असेंबली फ्लोर ते सिंध जे वॾे वज़ीर जेको बयानु ॾिनो, उन जे ख़िलाफ़ हिकिड़ो मज़मती ठहरा सिंध असेंबली में जमा करायो वियो आहे, जंहिंमें अपोज़िशन पारां इहो मुतालबो कयो वियो आहे त सिंध जो वॾो वज़ीर इन बयान जी वज़ाहत करे इन ते माफ़ी वठे। इन खां अलावा अॼु जेकॾहिं असां सूबाई वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिसूं त उन में पिणु असांखे तमामु घणो हिकिड़ो तासुर अहिड़ो मिले थो त हीउ जेको मामिलो आहे असांखे बजाए ते स्टे कंदे वधंदे नज़र अचे थो, जंहिंमें सईद गनी पारां चयो वियो आहे त MQM पाकिस्तान मुल्क खे हाईजेक करणु चाहे थी, दहशतगर्दनि जी जमात असांखे ॿुधाईंदी त असां मुल्क खे तबाह कयो आहे। कराची खे बाहि में हिकु दफ़ो ॿीहर असां धिकण जी जेका साज़िश आहे उनखे कामयाबु थियणु न ॾींदासीं। सईद गनी जो इहो बि चवणु हो त अपोज़िशन पेट्रोल जे वधंदड़ क़ीमतनि ते छो नथी एहतजाज करे, गैस जे बहरान ते छो नथी अपोज़िशन ॻाल्हाए, या जेको ॿिया मामला आहिनि जंहिं ते वफ़ाक़ सूबे सां ज़्यादती करे रहियो आहे, उन्हनि मामलनि ते अपोज़िशन जो को बि रोल नथो नज़र अचे। कोशिशि कंदासीं त जेको प्रोग्राम में इन्हनि मौज़ुअनि ते ॻाल्हि ॿोल कयूं। असांखे स्टूडियो में जंहिं महिमान जॉइन कयो आहे, तारीफ़ कराईंदी हलां सीनियर सियासी अॻवान GDA सां ताल्लुक़ रखंदड़ डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब असां गॾु। अब्बासी साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। पीपुल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ मेंबर सिंध असेंबली डॉक्टर सोराब सरकी बि असां सां गॾु आहिनि। डॉक्टर साहब तव्हांखे भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। वॾी महिरबानी। अब्बासी साहब वालेकुम सलाम साईं। डॉक्टर साहब अल्लाह ख़ुशि रखे। महिरबानी साईं। अब्बासी साहब छा चवंदो हिन वक़्तु जेका हूअं त केतिरे वक़्त खां वफ़ाक़ ऐं सूबे जे विच में इख़्तिलाफ़नि जो सिलसिलो केतिरनि मामलनि ते जारी आहे, पाण हिन प्रोग्राम में डिस्कस बि करे चुका आहियूं, पर ताज़ो ई जेको लोकल बॉडीज़ एक्ट में तरमीम कई वई आहे, इन तरमीम खे तव्हां कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त थोरो हिनखे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे गवर्नमेंट आहे हुनखे मिसहैंडल कयो आहे सही मामले खे। हुननि इहो सम्झो त जीअं ॿिया बिल या ॿिया जेकी बि कार्रवाई आहे वाहननि में जीअं पहिरें बुलडोज़ पई थिए, उहो हाणे बि शायदि जेको उहे बुलडोज़ करे ऐं हुनखे पाए तकमील ताईं पहुचाईंदा। पर मां सम्झां थो त लोकल बॉडी ते हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे जेको हर सियासी पार्टी, हर वोटर, हर जेको सियासी कारकुन आहे हुनजे वेझो आहे। छा आहे की हर माण्हू जेको आहे चाहींदो आहे त पंहिंजे बलदियाती इलेक्शन जे ज़रिए जेको आहे का न का रिप्रेज़ेंटेशन वठे पंहिंजे लोकल काउंसिल्स जे अंदरि। त मां सम्झां थो इनजे करे जॾहिं इहो कोशिशि कई वई हिनखे बुलडोज़ करण जी, ऐं पहिरीं जॾहिं इहा कोशिशि कई वई त उनखां पोइ हिकिड़ो वॾो जेको आहे हिकिड़ी रेज़िस्टेंस उभरी आहे। उन में तमामु जेकी जमातूं जेके ऑपोज़िशन जूं आहिनि रिगार्डलेस त उहे अर्बन सिंध में पंहिंजो एग्ज़िस्टेंस रखनि थियूं पियूं या रूरल सिंध में पंहिंजो एग्ज़िस्टेंस रखनि थियूं पियूं। उहे सभु जमातूं जेको आहे हिन कानून जे ख़िलाफ़ु ईअं ई आहे। जीअं तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो 2013 में बि हिकिड़ो ऑर्डिनेंस आयो लोकल बॉडीज़ जो, हुनजे ख़िलाफ़ु जीअं पूरी सिंध उथी बीठी, तीअं ई लॻे थो पियो त हिन जे ख़िलाफ़ु बि पूरी हाणे सिंध उथी बीठी आहे। त मां सम्झां थो त इन में अमल में मां थोरो सम्झ में मूंखे वॾो वज़ीर चए थो न में इहे अमेंडमेंट कयूं वयूं आहिनि जंहिंजो मुतालबो अपोज़िशन मां अमेंडमेंट जी मेरिट ते नथो अचां पियो। ॻाल्हि सीधी सही आहे त बाबा अहिड़ी तरमीम जेका आहे उहा एम्पावर थी करे पई लोकल गवर्नमेंट सिस्टम खे। प्रॉब्लम इहो आहे त जेको आहे अञा का बि गवर्नमेंट, मां इहो रुॻो सिंध खे न पंहिंजो चवंदुसि, पर जेके बि सूबाई गवर्नमेंट्स आहिनि उहे उन 18th अमेंडमेंट जे उन रूह खे जेका इहे जंहिंजे तहत 148 जे तहत इहे लोकल काउंसिल जी इलेक्शन्स खे लोकल गवर्नमेंट जी जेको टियर आहे उनखे जेका प्रोटेक्शन ॾिनी वई, आइनी प्रोटेक्शन ॾिनी वई, का बि अञा ताईं सूबाई हुकूमत उनखे क़बूल करण लाइ तयारु न आहे। छा जे करे असां अॼु सिंध ते ॻाल्हाए रहिया आहियूं त मां सिंध जे हवाले सां ई ॻाल्हाईंदुसि सही। सिंध जी गवर्नमेंट बि बावजूदि हिन ॻाल्हि जे अहिड़ी तरमीम जो ज़ोर तमामु घणो आहे, पर अहिड़ी तरमीम जेका स्पिरिट हुई, ख़ासि तौर ते प्रोविंशियल फाइनेंस कमीशन जो अवॉर्ड हुयो, ख़ासि तौर ते जेको आहे लोकल गवर्नमेंट खे एम्पावर करण जो, लोकल काउंसिल्स खे वधीक पावर ॾियण जो जेको मसइलो उहो अञा ताईं मां नथो सम्झां त हिन बिल में असांखे नज़र पीपुल्स पार्टी त क्लेम करे थी त असां वधीक पावर एम्पावर कयो। मां सम्झां थो क्लेम माण्हू नथा मञनि न। मां हिन महिल हिकु वॾो रेज़िस्टेंस आहे न, हिन क्लेम जे ख़िलाफ़ ई त रेज़िस्टेंस आहे। त जीअं तव्हां ॾिसो त जेके बि जमातूं आहिनि जेके जिते बि रिप्रेज़ेंटेशन सिंध में रखनि थियूं पियूं, तमामु जमातूं जेको आहे सो रिजेक्ट करे चुका आहिनि हिन बिल खे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छाजे करे एडमेंट हुई गवर्नमेंट जॾहिं गवर्नर इहो बिल वापसि कयो, त मां सम्झो उहो टाइम अहिड़ो हुयो जॾहिं पंहिंजे पाण बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी जेका लीडरशिप हुई उन तरफ़ां इहा ॻाल्हि अचे पई त असां सभिनी खे एतमाद में वठी वरी हिनखे
इनखे वरी बहितर करे ऐं जेको असां सिंध असेंबली में आणींदासीं उहो टाइम हुयो पर अब असां जिते इलेक्शन इहे कमीशन मां जो कंप्लीट नोटिस कया बि- मां हा। कंप्लीट कया जी, जिते इहो टाइम हो जिते हिननि खे इंगेज करणु खपे आहे तमामु ॾिसो पॉलिटिकल जमातुनि खे हिन महिल ताईं सिंध जी जेका गवर्नमेंट आहे उहा पंहिंजी ऑपोज़िशन खे जेका असेंबली में वेठी आहे जेके टे मेन उन में कंपोनेंट्स आहिनि PTI आहे MQM आहे GD आहे अञा हिकिड़ी बि का जेका पार्टी आहे या अलायंस आहे उनखे इंगेज न करे सघिया आहिनि पाण सां गॾु अॼु बि जेको आहे तव्हां ॾिसो त कमेटी जूं कमेटियूं ख़ालियूं पयूं आहिनि अॼु बि कमेटी में ऑपोज़िशन जी का रिप्रेज़ेंटेशन कोन्हे का तव्हां जेको तमामु आसान तरीक़ो हुयो ऐं उहो कानून बि इहो थो चए पियो तव्हांजा जेके रूल्स ऑफ बिज़नेस बि आहिनि उहे चवनि था पिया त बाबा जीअं बिल तव्हांजो अचे आहे तव्हां हुनखे हिकिड़ी सिलेक्ट कमेटी ठाहे सभिनी जमातुनि खे हुन में रिप्रेज़ेंटेशन ॾेई ऐं तव्हां हुनखे जेको आहे खणी वञो आहे कमेटी में कमेटी पोइ जेको हिकिड़ो कंसेंसस आहे फ़ैसिलो करे आहे उहो तव्हां खणी हुनखे वरी कयो आहे मां सम्झां थो हिन महिल पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पंहिंजी गवर्नमेंट खां वॾी हिकिड़ी चुक थी वई आहे जॾहिं गवर्नर बिल वापसि कयो त उहो टाइम हो त सभिनी सियासी फोर्सिस खे ख़ासि तौर ते उहे जेके रिप्रेज़ेंटेटिव आहिनि असेंबली उनखे तव्हां माइनॉरिटी चयो या ऑपोज़िशन चयो उन्हनि खे जेको आहे तव्हां इंगेज करे जीअं तव्हां हिनखे हिकिड़ी बहितर अंदाज़ में पेश करे सघो त उन्हनि जी हिकिड़ी बहितर नतीजो निकिरे आहे बिल्कुल डॉक्टर साहब तव्हां गुफ्तगू ॿुधी अब्बासी साहब जी छा चवंदो रेज़िस्टेंस अब्बासी साहब चयो इन करे आहे जो जॾहिं गवर्नर उन बिल खे वापसि कयो त अपोज़िशन जी जमातनि खे इंगेज करणु घुरिजे ख़ासि करे उन्हनि अपोज़िशन जमातनि जी जिन जी नुमाइंदगी आहे असेंबली फ्लोर ते का कमेटी ठहे हा उन ते मुशावरत थिए हा का ख़्यालनि जी ॾे वठि थिए हा त पोइ कंहिं नतीजे ते पहुचजे हा पीपल्स पार्टी जेको आहे अॼु जेका जे मुखालिफ़त खे फेस करे रही आहे इहो पीपल्स पार्टी खां चुक थी वई आहे मिस्टेक थी वई आहे पीपल्स पार्टी ते केतिरो प्रेशर आहे हिन वक़्तु लाइन ड्रॉप थिए असां कोशिश कंदासीं डॉक्टर साहब सां ॿीहर राब्तो थिए अब असां पीपल्स पार्टी ते केतिरो प्रेशर आहे जेको रोज़ असां ॾिसूं था त भई हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयानबाज़ी थिए थी ऐं इहो कंटिन्यूअसली हलंदो रहे थो बिलावल भुट्टो ज़रदारी खां वठी सिंध जो वॾो वज़ीर सभई वज़ीर हिनखे डिफेंस कंदे नज़र अचनि था तव्हां सम्झो था को प्रेशर अपोज़िशन विझी सघे मेन ॻाल्हि इहा आहे ॾिसो मेन ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे 13 सालनि खां हुकूमत में आहे सिंध जी ऐं सिंध जी जेका माण्हुनि जी जेका हालत आहे उहा तव्हां पाण ॾिसी सघो था ठीकु आहे तव्हां ब्लेम करे सघो था त वफ़ाक़ शायदि उन अंदाज़ में जेको सिंध जे इशूज़ खे हल करण जी कोशिशि न कई आहे जंहिं लिहाज़ सां हुनखे करणो खपे आहे पर असां उन में यानी वफ़ाक़ खे जेको आहे सो असां लताड़ींदे या उनखे जेको क्रिटिसाइज़ कंदे असां हिननि जी परफॉर्मेंस खे जेको आहे सो ओन कयूं या हिन जी परफॉर्मेंस खे असां क्रिटिसाइज़ न कयूं इहा बि ॻाल्हि जेको आहे मुनासिबु न आहे छा आहे की तव्हां हिन महिल सुनिजे तव्हां इहे लोकल बॉडीज़ गवर्नमेंट सिस्टम जेको आहे सो बेसिकली हिकिड़ो जेके लोकल इशूज़ आहिनि उनजी यानी सोल्यूशन जे अॻिते वधाए थो पियो न पर तव्हां हिकिड़ो बि शहर मूंखे ॿुधायो त अॼु त कुल लाड़काणो ॾिसो कंबर ॾिसो वारे ॾिसो पंहिंजो ख़ैरपुर ॾिसो नौशेरो ॾिसो कंहिं हिकिड़े शहर में तव्हां हलिया वञो नसीराबाद ॾिसो या मेहड़ ॾिसो हिकिड़ो शहर मूंखे ॿुधायो जेको सलामत हुजे जॾहिं तव्हांजी पूरी जी पूरी जेका हिकिड़ी इंफ्रास्ट्रक्चर आहे शहरनि जो ऐं जेके रूरल इंफ्रास्ट्रक्चर आहे लोकल गवर्नमेंट सिस्टम जे तहत जेके अचनि था पिया उहे सभु तबाह लॻा पिया आहिनि उनखे घटि में घटि तव्हां एड्रेस करण जी त कोशिशि कयो न ऐं उन जो तरीक़ो इहो त बाबा हिन बिल जे ज़रिए असां हिकिड़ी इतमाद पैदा कयूं आहे तमामु सियासी जमातुनि में जेके सिंध में पंहिंजो असरु रखनि थियूं पियूं तमामु जेके जमातूं उनखे तव्हां इतमाद में वठी हिकिड़ो अहिड़ो सिस्टम आणियो जंहिंजे तहत उहे इलेक्शन में कंटेस्ट कंदा पोइ जेको खटी अचे उहो लोकल इशू सॉल्व करे पाण में तो मां मुंहिंजी नज़र में जेको आहे सो जेका बुनियादी ॻाल्हि जेका हिते मूंखे ख़राबी नज़र थी अचे पई त हीअ 13 सालनि जे पीरियड में सिंध जे जेके बुनियादी इशूज़ आहे उन ते जेको आहे सो पीपल्स पार्टी खे जीअं पंहिंजो किरदारु अदा करे उनखे सॉल्व करणो खपे आहे उहे हुन में नाकाम रहिया डॉक्टर साहब इन ॻाल्हि में को शक कोन्हे त 13 सालनि में पीपल्स पार्टी जी गवर्नेंस उहो डिलीवर न करे सघिया जेको उन्हनि खे करणु घुरिजे आहे उन्हनि जे लाइ उन्हनि जी अकाउंटेबिलिटी बिल्कुलु थियणु घुरिजे पर 13 सालनि खे जी कारकर्दगी हिकिड़े पासे छा 3 सालनि जो कोई हिसाब न थियणु ज़रूरु थियणु खपे पर सवाल तौर ते जॾहिं असां इन डिबेट में अचूं था पिया त पोइ यकीननि जेको आहे इहो हिकिड़ो बैरोमीटर त थियणु खपे न मां नथो चाहियां त बाबा जेके वफ़ाक़ सां रिलेटेड इशूज़ आहिनि उहे सॉल्व न थियनि असां हुनजे बारे में बि ॻाल्हाईंदा रहिया आहियूं अनफॉर्चुनेटली तव्हां सम्झो या फॉर्चुनेटली जेका बि सूरत हाल आहे GD हिन महिल अलायंस में आहे PTI सां गॾु पर असां पंहिंजी लेवल ते जेका बि असांजी पोज़ीशन आहे असां पंहिंजी हुनखे एक्सप्लेन कंदा रहिया आहियूं पर सवाल इहो पैदा थिए त इन सॼे अमल में मां इहो ज़ाती तौर ते सम्झां पियो त बाबा इहा असां इन पोलिटिक्स जी बुनियाद ते वफ़ाक़ छा थो करे असां सिंध जी हुकूमत खे कुझु न चऊं इहा मां सम्झो ज़्यादती वारी ॻाल्हि डॉक्टर साहब हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे अब्बासी साहब जेका सिंध में अपोज़िशन जेका सूरत हाल क्रिएट कई आहे या पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ या सूबाई हुकूमत जे ख़िलाफ़ त उन में इहो बि चयो वियो PTI पारां त असां मुशावरत कंदासीं ॿियनि जमातनि सां राब्ता कंदासीं बशमूल PTI GDA जमात इस्लामी त GDA सां इंतरा जो को राब्तो कयो वियो आहे ब्रेक खां पोइ इन ते कंटिन्यू कयूं था नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं वक़्तु है मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। जीअं भाई साहब ब्रेक ते वञण खां पहिरीं ॻाल्हि थिए पई त भई उन्हनि जो इहो चवण सां GDA खे बि आमादा कंदासीं त उहो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ असां सां गॾु बीहे। ॾिसो हिन महिल सूरत हाल जेका आहे त असां यकीनन GDA PTI सां सेंट्रल गवर्नमेंट में असांजो इतिहाद आहे। हिते बि बहसियत ऑपोज़िशन लीडर जे असां तस्लीम कयूं था पिया PTI जी। पंहिंजो पहिरें असांजो नक़वी साहिबु हुयो, हाणे शेख साहिबु आहे, त असां उन्हनि जी लीडर ऑफ ऑपोज़िशन जे खे सपोर्ट कई आहे GDA बहसियत हिकिड़े अलाए जे। पर सवाल ई थो पैदा थिए त जीअं मां तव्हांखे पहिरें बि चयो आहे तव्हांजे प्रोग्राम में, मां बारहा इहा ॻाल्हि जेका चई आहे त अञा ताईं जेको आहे सो PTI पंहिंजे अलायंस खे जेको आहे उन नमूने अॻिते न खणी हली सघी आहे जंहिं नमूने में हिकिड़ो एतमाद वधे या हिकिड़े जेके इशूज़ आहिनि उनखे असां उन लिहाज़ सां वठूं त जंहिं लिहाज़ सां असां यानी हिकिड़े सुठे अलायंस जे तौर ते। त अञा ताईं मामिलो जेको आहे उहो ॻुड़तर जो शिकार आहे। असांजूं कंप्लेंट्स पंहिंजे हिते आहिनि, पर सवाल थो पैदा थिए PTI उनखे हल करण लाइ तयारु न आहे। सिंध जे इशू ते PTI अञा मूव करण लाइ तयारु न आहे। सिंध जे अंदरि जेके बि ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं उन ते अञा PTI जी का स्टैंड नज़र नथी अचे। पर हीउ जेको इशू आहे इन ते मां सम्झां थो त जेको लोकल गवर्नमेंट बिल जो इशू आहे उन में तमामु जमातूं जेके ऑपोज़िशन जूं आहिनि उहे तक़रीबन हम आहंग आहिनि। हाणे जेके बि APCs थियूं, चाहे उहा पंहिंजो MQM जी APC हुजे या पंहिंजो PTI जी APC हुजे, उन में तक़रीबन सभु जमातूं जेके PMLN ताईं बि जेको आहे उन में शरीक थी आहे। सो मां सम्झां थो पियो त इन सॼे अमल जे अंदरि असांखे इन सॼे शइ खे ईअं ॾिसणो पवंदो त वाह हीउ जेन्युनली हिकिड़ो हुकूमत जे मथां अदम एतमाद आहे। ऐं जीअं हुकूमत इहो ज़बरदस्ती बुलडोज़ करण जी कोशिशि करे थी पई त मां सम्झो त अॻिते हली नतीजा सुठा न निकिरंदा। हींअर बि टाइम आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट इंगेज करे सॼी ऑपोज़िशन पार्टीज़ खे ऐं वापसि असेंबली में खणी अचे ऐं हिकिड़ो दफ़ो जेको आहे वरी इन ते ॻाल्हियूं शुरू करे। पर जीअं इहो ई अंदाज़ आहे त न असांखे बुलडोज़ करिणो, हू असां ॾे अचनि त हू तव्हां ॾे न ईंदा। ऑपोज़िशन छो तव्हां ॾे वेंदी? ऑपोज़िशन जॾहिं 3 साल 2.5 साल गुज़ारे आहे त पोइ तव्हां ॾे छो वेंदी? त हाणे जेको आहे तरीक़ो हिन में इहो आहे जे नथा निकिरनि त पोइ मां सम्झां थो त जीअं जीअं ॾींहं गुज़रंदा तीअं तीअं तव्हां ॾिसंदो त जेका हीअ हिन महिल जेका ॻाल्हि असेंबलियुनि में मौजूदु आहे इहा आहिस्ते आहिस्ते निकिरी वरी रोडनि और रस्तनि ते ईंदी। ठीकु, डॉक्टर सोराब सरकी सां असांजो राब्तो थी वियो आहे। डॉक्टर साहब गुफ़्तगू तव्हां ॿुधी, लाइन डिस्कनेक्ट थी वई हुई। ही जेको रेजिस्टेंस अब्बासी साहब चयो त इहो इन जे करे थी आहे एतिरी शदीद मुखालिफ़त जो पीपल्स पार्टी इंगेज करे अपोज़िशन जी जमातनि खे, जॾहिं गवर्नर पारां बिल रद्द कयो वियो हो ऐं पीपल्स पार्टीअ दावा पई करे त अपोज़िशन जा जेके एतिराज़ आहे उहो ख़तमु करे असां बिल ॿीहर पेश कयो आहे, त उहो एतिराज़ ख़तमु थियण जो जेको टाइम पीरियड हुयो उन में अपोज़िशन खे जी मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे विहारियो वञे हा, उन्हनि पार्टियुनि खे जिन जी नुमाइंदगी हुई असेंबली में, त उन टाइम उहा मुशावरत छो न कई वई? सभिनि पहिरीं ॻाल्हि इहा आहे त वॾी महिरबानी तव्हांजी। मां तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कयां त जेके डॉक्टर साहिब खे इहो मां ॿुधायां त इन में जेके बि गवर्नर साहिब जेके बि ऑब्जेक्शन हया, डॉक्टर साहिब बि तमामु पढ़ियल लिखियल माण्हू आहे, उहे जेके बि ऑब्जेक्शन गवर्नर कया त उहे सभु ऑब्जेक्शन उन में जेके बि हुया तक़रीबन 100% उहे जेके उहे उन बिल में विधा। अच्छा, उन खां पोइ जेकी PTI आहे वॾो स्टेक होल्डर, उनजो गवर्नर उनखे हेड करे थो। गवर्नर सां चीफ मिनिस्टर वञी करे हुते मुलाक़ात बि कई। बाक़ी जेतिरे ताईं तालुक़ु आहे MQM जो, MQM त उहा हर सूरत में चए थी कुझु बि थी पए असांखे कराची जुदा करे ॾियो। ऐं उहे उन्हनि जा जेके मुतालबा आहिनि, जंहिं कंहिं ज़माने में कंहिं मुजीब रहमान जा जेके मुतालबा आहिनि उहे अहिड़े क़िस्म जा मुतालबा आहिनि त हिकिड़ी जुदा जेको आहे मुल्क ऐं सूबे खां जुदा टेरिटरी करे उते असांजी हुकुमरानी क़ाइमु कई वञे। ऐं उन ॻाल्हि खे खणी करे जेको चीफ मिनिस्टर हिकिड़ी ॻाल्हि कई, इहा ॻाल्हि कई त जेकी अक्सरियत हूंदी आहे कंहिं ऐवान में, ज़ाहिर आहे उहा अक्सरियत ई उहा फ़ैसिला कंदी आहे। ऐं उन ते जेके नारा हयूं असेंबली जे अंदरि उहे मां हिते वापसि जेको आहे उहे दोहिराए नथो सघां। जेके गारियूं ॾिनो सिर्फ़ु इन बुनियाद ते त तव्हांजो तालुक़ु जेके असां असेंबली में आहियूं, कंहिंजो लाड़काणे सां आहे, कंहिंजो जैकाबाद सां आहे, कंहिंजो सेवण सां आहे, तव्हां हिते कराची में अची करे हुकुमरानी छो था कयो? इहा हिकिड़ी इलॉजिकल ॻाल्हि आहे सभिनि। ऐं जहिड़े नमूने सां उन्हनि जो जेको बिहेवियर आहे ऐं उन में जेके MQM ॻाल्हि कयूं या मुस्तफ़ा कमाल कयूं, जेकी जमात इस्लामी ॻाल्हि कई, सभिनी जूं जेके बि अमेंडमेंट्स आहिनि 100% जेके बि आहिनि उहे सभु उन में इंक्लूड कयूं वयूं आहिनि। उन में सभु इख़्तियारात ॾिना विया आहिनि। ऐं असां हालांकि कॾहिं बि इहो निज़ाम न रहियो आहे, उन में जेके डिमांड हुई काफ़ी पार्टियुनि जी त जेको मुशरफ वारो जेको सिस्टम हुयो टाउन, उहे बहाल कया आहिनि। असां हथुल इम्कान कोशिशि कई आहे। डॉक्टर साहिब इन ॻाल्हि खे सम्झी सघे थो। बाक़ी ईअं त मुमकिन न आहे आइन जे बि
मुतसादिम थी वेंदी त जेके सूबाई हुकूमत जा इख्तियारात आहिनि उहे तव्हां हेठीं सतह ते ॾेई छॾियो या मर्कज़ जा जेके इख्तियारात आहिनि उहे तव्हां हेठीं सतह ते ॾेई छॾियो। असां उन टाइम ते बि असांजे मिनिस्टर लोकल गवर्नमेंट इहा ॻाल्हि कई त हे को आख़िरी कानून न आहे, इन में अमेंडमेंट थी सघे थी। जॾहिं बिल वियो वापसि गवर्नर ॾे, गवर्नर जेके उन में जेके जेके शयूं रेज़ कयूं उहे सभु उहे विधियूं वयूं। वरी उन खां पोइ PTI जे 2 मेंबरनि इन्हनि में अमेंडमेंट बि विधी, छाकाणि त उन्हनि खे वरी मथो जेको आहे, छाकाणि त हिनखे पॉलिटिसाइज़ करणो आहे, सियासी स्कोरिंग करणी आहे, ऐं इन जे करे वरी जेको उहे जेके हिननि अमेंडमेंट पाण विधियूं जेकॾहिं एग्री न करनि त पोइ हलंदे बिल में उहे अमेंडमेंट कीअं विझंदा, उहे अमेंडमेंट छॾे करे हलिया विया। ऐं जहिड़े नमूने सां उते बदतमीज़ी ऐं बद इख़लाक़ी ऐं जेके ज़ातियात वारियूं जेके माइक ते ॻाल्हियूं न पिया अचनि, जहिड़े गारियूं ॾियनि पिया, उन में चीफ मिनिस्टर बिल्कुलु इहा ॻाल्हि कई त उहा जेकी अक्सरियत हूंदी आहे पूरी दुनिया जो इहो आहे सिस्टम, जेकी अक्सरियत हूंदी आहे उहा हुकूमत कंदी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जाकू जो आई आहे वजूद में, उन हमेशह सिंगल लार्जेस्ट पार्टी थी करे हिते सिंध में वधि में वधि इन सीटां कयूं ऐं डॉक्टर साहिब पाण गॾु 97 में असांजी अक्सरियत आई, असांखे हुकूमत ठाहिण ॾिनी वञे न ठाहिण ॾिनी वई। 2002 में असांजी अक्सरियत आई, असांखे न ठाहिण ॾिनी वई। ऐं उन खां पोइ अहिड़े कई अहिड़ा मौक़ा आया जंहिं सादिक जे दौर में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी उनखे न ठाहे ॾिनी वई, ज़बरदस्ती रोकियो वियो। ऐं हे इन मशीन ते इहा ॻाल्हि करनि था ऐं हिननि जो मक़सदु इहो आहे त हे जेके जैकाबाद जो या सेवण जो असां कराची ते अची करे हुकुमरानी आहे, उहा कराची जी डॉक्टर साहब हिन वक्त भी तो सूरत हाल इहा ई आहे न। अॼु बि जेकॾहिं सईद गनी जी स्टेटमेंट तव्हां ॾिसो त इहो ई आहे 1800 को वठी असांजा हुते घर आहिनि कराची में। ठीकु डॉक्टर साहब, असांखे कीअं चवनि था त असां ॿाहिरि आहियूं ऐं जेको कराची को ॿियो हिसो आहे, उनखे सिर्फ़ु हिकिड़ो मां डॉक्टर साहिब खे गुज़ारिश कयां थो, सिर्फ़ु उन्हनि ते पॉलिटिकल स्कोरिंग करनि था। अदरवाइज़ उन में असां हाणे बि इहा ॻाल्हि करण जे लाइ तयारु आहियूं, जेकी बि बहितरी थी सघे थी वेही करे ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी हाणे जेतिरो बि तव्हां हुन सां वेही करे जेतिरा बि मुतालबा मञियो ऐं उन खां पोइ ॿाहिरि अची करे चवनि असांखे क़बूल न आहे त उन जो इलाजु न मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर साहिब वटां न मां वटां न कंहिं ॿिए वटां। डॉक्टर साहब पोइ कमेटी ठाहे छॾियो आहे, हिकिड़ी कमेटी ठहियल हुजे त उते ॻाल्हियूं थियनि न रुगो ईअं ख़ाली दावाऊं करण त भई असां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, न अपोज़िशन अॻियां अचे थी न हुकूमती मेंबर खे। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे, गवर्नर साहिब सां वञी करे चीफ मिनिस्टर साहिब मिलियो ऐं उन में जेके बि पार्टियुनि जेके आहिनि पंहिंजी रिकमेंडेशन ॾिनियूं उन में उहो प्रॉब्लम हुया सभिनि। हिकिड़ो प्रॉब्लम इहो हुयो त असांखे पहिरियों इलेक्शन कमीशन बाक़ाइदे प्रेशर हो त 3 तारीख़ खां पहिरियों जेको असां आंदोसीं बिल हर सूरत में तव्हां बिल पास कयो। वरी उन खां पोइ तमामु हिकिड़ो शॉर्ट टाइम ॾिनो गवर्नर जेको हुयो, वरी उन में गवर्नर पंहिंजा सभिनी पार्टियुनि सां ॻाल्हाए करे गवर्नर इहा ॻाल्हि कई त मां सभिनि सां ॻाल्हायो आहे, हे शयूं तव्हां इन में विझो, असांखे जेको आहे उहो क़बूल आहे। बाक़ी हाणे हिकिड़ी जेके आहिनि ई मतिलबु उहे तव्हांजे मैंडेट खे तस्लीम करण जे लाइ MQM जेके कराची जी सियासत करनि था उहे तस्लीम करण जे लाइ तयारु ई न आहिनि। तव्हां पाण ॾिसो त वाटर बोर्ड उन्हनि खे करे ॾिनो, सिंध सॉलिड वेस्ट जेको आहे उहो उन्हनि जे हवाले कयो वियो। जेके जेके शयूं जेके आहिनि ॿियो जेके टैक्स जा इख्तियारात जेके सूबाई हुकूमत में आहे उहे उन्हनि खे ॾिना विया। जेके जेके उन्हनि जूं डिमांड आहिनि 100% उहे डिमांड मां जमायत इस्लामी जो हिकिड़ो 2-3 ॾींहं में हिकिड़े प्रोग्राम में हिकिड़ो हुयो उन जो नुमाइंदो, मां चयो तव्हां ॿुधायो जेके तव्हांजा डिमांड हुया या MQM जा हाणे कहिड़ो डिमांड आहे, तव्हां हिकिड़ो डिमांड ॿुधायो जेको पूरो न थियो आहे न। उन वटि कोई जवाबु कोन हो। हिन एक्ट खे पढ़नि, हिन एक्ट में ॾिसनि जिन में कहिड़ी कहिड़ी शइ आहे ऐं उहो प्रपोज बि करनि न। अहिड़ी शइ त प्रपोज न करनि न जंहिंमें मां सम्झां थो डॉक्टर सफदर बि उन ते इनकार कंदो त ख़ुदा खां हिकिड़ी जुदा हिकिड़ी माना हिकिड़ो इलाइक़ो ठाहे करे कंहिं MQM जे लाइ या कंहिं ॿियनि जे लाइ ॾेई छॾियूं सिंध। असांखो बि माण्हू पुछंदा, बिल्कुलु डॉक्टर साहिब सही चए थो त हिकिड़ो जेको पूरे सिंध उन ते रजिस्ट कयो ऐं कारा दवा ते वञी करे असां मेंबरनि ते उहो हिकिड़ो बिल जेको आयो जंहिं ते सभिनी जेके आहिनि ऑब्जेक्शन कयो उहो वापसि वरितो। उहो असांखो बि हिते ज़रूरु पुछण वारा आहिनि न, ईअं त कोन्हे असांखो पुछण वारा कोन्हनि। जेकॾहिं का बि असां इन में ज़रे बराबरि इहा ॾाढी सेंसिटिव इशू आहे, ज़रे बराबरि जेकॾहिं असां ग़लती कईसीं असां पंहिंजी कॉन्सिक्वेंसिस जातो इलेक्ट थी करे आया आहियूं उहे असांखे माण्हू माफ़ न कंदा। असां सोची सम्झी इहो बिल पास कयो आहे। काइंडली लाइन ते ई रहिजो, अब्बासी साहब जो मौक़िफ़ हिन ते। जी अब्बासी साहब। ॾिसो ॻाल्हि इहा त मां डॉक्टर साहिब जी तमामु एतिराम आहे ऐं पंहिंजो हिकिड़ो घणो बहुत गुज़रिया आहे उहे सां गॾु।
सवाल इहो पैदा थिए त एक्चुअली कॉन्सेप्ट खे पाकिस्तान पीपल्स पार्टी सम्झण जी कोशिशि नथी करे। छा आहे अहिड़ी तरमीम हिननि पाण आंदी, असां जॾहिं मां बि सेनेट जो मेंबर हुउसि अहिड़ी तरमीम आई। तव्हां हिकिड़ी जेसिताईं तव्हां हुनखे उन स्पिरिट खे सम्झण जी कोशिशि न कंदव तेसिताईं तव्हां लोकल गवर्नमेंट जो को बि इशू जेको आहे उहो सॉल्व न करे सघंदव ऐं इहे पिया फॾा थींदा। अहिड़ी तरमीम जेको आहे बेसिकली छा थी करे डेवोल्यूशन ऑफ पावर्स, माना पावर्स डिवॉल्व थिया पंहिंजो सेंटर मां पंहिंजो जेका कॉन्करेंट लिस्ट खे ख़तमु करे उहे पावर्स डिवॉल्व थिया सूबे खे ऐं आर्टिकल 140A विझी असां हिकिड़ो लोकल गवर्नमेंट जो नओं टीयर कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन ॾींदीसीं। हिन खां पहिरियों छा हो जो 73 जी आइन में लोकल गवर्नमेंट जेको बैसिक टीयर जेको हुयो इदारो जेको हुयो उनखे कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन न हुई। उहो हिकिड़ो मेंशन ज़रूरु हुयो पर पहिरियों दफ़ो अहिड़ी तरमीम जे ज़रिए उनखे कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन ॾिनी वई। हाणे उहा जेका कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन ॾिनी वई आहे लोकल गवर्नमेंट जे टीयर खे उहो को सूबो वञणु, मां वरी बि चवां थो पियो त रुगो सिंध न, पंजाब बि, KP बि, बलोचिस्तान बि, को सूबाई गवर्नमेंट जेको आहे उहो पाण जा इख्तियारात वठी आया। माना हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल जेका तरमीम आहे उनजे तहत जेके फेडरल गवर्नमेंट जा इख्तियारात हुया उहे डिवॉल्व करे सूबे वटि आया। हाणे जेको कॉन्सेप्ट हुयो जेको अहिड़ी तरमीम जो उनमें उहे पावर डिवॉल्व थी वञनि हा लोकल गवर्नमेंट ॾे, उनमें तव्हां उहे इख्तियारात ॾियणु। मां इन में इन बहस में नथो वञणु चाहियां। इन ते बि घणियूं ॻाल्हियूं थी सघनि थियूं बाबा एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स कीअं थियणु खपनि, टाउन्स थियणु खपनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल थिए, म्यूनिसिपल कमेटी थिए, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन थिए, उन ते हिकिड़ो बहस थी सघे थो पियो, घणो बहस थी सघे थो पियो। पर मां उन में नथो वञणु चाहियां। मां त इन कॉन्सेप्ट जी जेका अहिड़ी तरमीम जेको ॾिए पियो जंहिंजे तहत तव्हांखे डिवॉल्व करणा हुया, ईअं जीअं डिवोल्यूशन थी, जीअं हेल्थ आई तव्हां वटि, एडुकेशन आई तव्हां वटि, त उन मां कहिड़ा कहिड़ा पार्ट्स वञनि सूबे पंहिंजो लोकल गवर्नमेंट वटि, उहो हिन जेको लॉ आहे इहो उनखे आइडेंटिफाई नथो करे पियो। उहो रहंदो कंफ्यूजन थो क्रिएट करे पियो। मुंहिंजी नज़र में ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां लोकल गवर्नमेंट खे का बि हुजे, थी सघे थो सुभाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पंहिंजूं सिंध में इंटीरियर सिंध में पंहिंजी लोकल गवर्नमेंट ठहनि, असांखे हिन ते एतिराज़ कोन्हे को। हिकिड़ी फ्री इलेक्शन जे तहत अवाम जॾहिं पंहिंजी राय ॾींदो असां उनखे तस्लीम कंदासीं। हाणे उनको सुवाल इहो थो पैदा थिए त जेको मुंहिंजी जेका मुंहिंजी ज़ाती राय में जेको अहिड़ी तरमीम जो मक़सदु हुयो लोकल गवर्नमेंट खे पंहिंजो स्ट्रेंथन करण जो, उनखे एम्पावर करण जो, उनखे फाइनेंशियल ऐं एडमिनिस्ट्रेटिव ऑटोनॉमी ॾियण जो, उहो मसइलो जेको हिन में हल नथो थिए। ऐं मां सम्झां थो पियो त अचण वारे ॾींहंनि में हीउ जेको रेज़िस्टेंस आहे इहो अञा बिल्डअप थींदो। ठीकु आहे, हिकिड़े कराची जी पंहिंजी डायनेमिक्स आहे, उन में यकीन हाणे MQM उहा MQM न आहे रही। हाणे असां इहो तस्लीम कयो त भला हाणे असां बि कहिड़े बहस में पियूं त पीपल्स पार्टी कॾहिं वञी MQM सां जेको आहे करे वञी ठाह असां बि कयासीं। मां पंहिंजे पाण खे बि चवां थो पियो त बाबा ईअं तरह सां ज़िंदगी तव्हां MQM सां न ठहियो, तव्हां ई पाण था हलियो, उनखे तव्हां दहशतगर्द कोठे वरी उन्हनि सां ई तव्हां मुफ़ाहिमत कई, तव्हां उन्हनि जे 9-0 ते वञी उन्हनि सां ॻाल्हायो, 10 दफ़ा ॻाल्हायो तव्हां वञी। त मां सम्झां थो त इहा जेको हिन महिल इहो चवणु त बाबा न हाणे MQM दहशतगर्दी वारी जो लेबल हाणे मुंहिंजी नज़र में ख़तमु थियणु खपे। पॉलिटिकल इशू आहे कराची जो, यकीनन आहे, ऐं उन पॉलिटिकल इशू जे अंदरि असांखे इहा कोशिशि करणु खपे त बाबा कराची छा आहे हिकिड़ो हब आहे, हिकिड़ो रेवेन्यू अर्नर आहे। सभिनी मां इहो सभिनी खे चवंदुसि, तोड़े वफ़ाक़ी हुकूमत हुजे, तोड़े जेको आहे सूबाई हुकूमत हुजे, तोड़े जेको आहे हिते जेको बि लोकल गवर्नमेंट सिस्टम ठहे, जेके जमातूं जेके रिप्रेज़ेंट कनि थियूं पियूं कराची खे, उनखे सीरियसली तवजो ॾियणी पवंदी कराची जे जेके इशूज़ आहिनि उनखे सॉल्व करण लाइ। छा आहे की हेॾो 2 करोड़नि जो जेको शहर आहे, जीअं असां उनखे इहे रेट पेट करे छॾींदासीं त पोइ इनजी जेका सब्सिक्वेंट जेका अॼु बि जे तव्हांजे ॾिसो त केतिरियूं असांजूं फैक्ट्रीज़ निकिरी पंजाब हली वियूं आहिनि, केतिरियूं फैक्ट्री जेको आहे फैसलाबाद, लाहौर, गुजरात हली वियूं आहिनि। असां वटि सीरियस जेको आहे इंडस्ट्रियलाइज़ेशन जो प्रॉब्लम थी वियो आहे, छाजे करे जो असां कराची खे उन नमूने में नथा ॾिसूं जंहिं असांखे ॾिसणु खपे। इहो सभिनी जो फर्ज़ु आहे, असांजो फेडरल गवर्नमेंट हुजे, सूबाई गवर्नमेंट हुजे, पंहिंजो जेके जमातूं हिते रिप्रेज़ेंट कनि थियूं पियूं उहे हुजनि, त उनखे कराची जे तरफ़ हिकिड़ी ख़ुशूसी तवजो ॾियणु खपे। ऐं अल्टीमेटली मुंहिंजी नज़र में एम्पावरमेंट ऑफ द लोकल गवर्नमेंट्स, दैट इज़ इम्पोर्टेंट। जीअं तव्हां एम्पावरमेंट कंदव त हीअ ॻाल्हि एक्सेप्टेबल थींदी। ऐं हाणे बि जे वक़्तु जीअं तव्हां चाहियो था पिया त बाबा ऑपोज़िशन तव्हां सां वेहे, तव्हां इनवाइट कयो ऑपोज़िशन खे तव्हां सां वेहे। ईअं अख़बारुनि में बयानु ऐं TV ते बि बयानु कोई ऑपोज़िशन वारो तव्हां वटि न ईंदो। जीअं तव्हां हुनखे इनवाइट कंदो, प्रॉपरली वेही हुन सां ॻाल्हाईंदो, त अॼु बि मां सम्झां थो सभु ऑपोज़िशन जमातूं तव्हां सां वेहण लाइ तयारु। पर इहो लोकल बॉडीज़ खे एम्पावर करणु सिर्फ़ कराची ताईं महदूद न हुजे, सिंधी राजधानी कराची खां कश्मीर ताईं सभिनी खे एम्पावरमेंट, बिल्कुलु मां एम्पावरमेंट जी थो ॻाल्हि कयां, टोटल एम्पावरमेंट जी थो ॻाल्हि कयां। जी डॉक्टर साहब ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी छा चवंदो? मां बिल्कुलु डॉक्टर साहिब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां असां हिन में जीअं डॉक्टर साहिब फरमायो कुझु जेके डिपार्टमेंट आहिनि असां डिवॉल्व करे उहे लोकल गवर्नमेंट खे ॾिना आहिनि। जिनमें हेल्थ आहे, एजुकेशन आहे, एग्रीकल्चर आहे, काफ़ी असां ॾिना आहिनि। त उन में जेकॾहिं जहिड़े नमूने सां जेके प्रेशर आहे कोर्टनि जो ॿियो जेको सिस्टम हले थो
उन हिसाब सां जेके आहिनि जेकॾहिं का उन में वधीक बहितरी ज़रूरत आहे उहो त बिल्कुलु असां सियासी गवर्नमेंट आहियूं, बिल्कुलु उन में बहितरी थी सघे थी। उहे जेके शयूं आहिनि पहिरियों जेके शयूं प्रपोज़ थियूं गवर्नर साहब कयूं, सभिनी सां मिली करे प्रपोज़ कयूं ऐं उहे डिस्कस कयूं वेही करे चीफ मिनिस्टर सां। उन चयो त मां सभिनी जी नुमाइंदगी कयां थो, उहे सभु असां उन में विधियूंसीं। ऐं उन में जेकॾहिं हाणे का ॻाल्हि आहे त उन में हे पाण पिटीशन बि दाख़िल कई अथऊं कोर्ट में। उन में जेकॾहिं का जीअं डॉक्टर साहब चए थो त बिल्कुलु असां जीअं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जो इहो ख़्वाबु हुयो उन 73 जी आइन में कंकरेंट लिस्ट में डिमांड थी आहे 18 अमेंडमेंट तहत जेको आहे इख़्तियारात हेठि विया आहिनि। असां बि इहो चाहियूं था त उहे वञनि। असां जेके ॻाल्हि सम्झ में आई आहे जेके असां जेके पार्टियुनि जेके आहिनि उहे वेही करे उहे असांखे प्रपोज़ कया आहिनि उहे असां उन में सभिनि वॾा आहिनि। बाक़ी हाणे मां हिकिड़ी इहा गुज़ारिश कयां त इहा मां डॉक्टर साहब बिल्कुलु सही चयो असां नथा चऊं उहा MQM में आहे जेको आहे ठीकु आहे, उहे अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं धमकियूं ॾियनि था ऐं गारियूं ॾियनि था उन जी रिएक्शन में बिल्कुलु असां इहा ॻाल्हि कयूं था त बाबा उहा दहशतगर्द तंज़ीम रही आहे, उन्हनि दहशतगर्दी कई आहे, 100 माण्हू लाश हिते किरिया आहिनि, उन कॉन्टेक्स्ट में असां ॻाल्हि कयूं था। बाक़ी असांजो को अलाह पनाह ॾे अहिड़ो को मक़सदु कोन्हे त असां को राह फ़रार इख़्तियार कयूं था इनखे ॾिसी करे। अॼु असांजी गवर्नमेंट आहे, सुभाणे मुमकिन आहे त असांजी गवर्नमेंट न हुजे ऐं लोकल गवर्नमेंट जेकी आहे उहा असां पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह कटी आहे, कोई बि थी सघे थो। हे हिकिड़ो सूबो आहे, उहे ज़ाती कंहिं पार्टी जी मिल्कियत कोन्हे। अॼु कंहिंजी हुकूमत आहे, सुभाणे ॿिए जी हुकूमत बि थी सघे थी ऐं कानून जेके आहिनि उहे कंहिं पार्टी जे मंशा जे मुताबिक़ बि कोन ठहंदा आहिनि। असां इहा ॻाल्हि सम्झूं था जेके वेठा आहियूं। बाक़ी ॻाल्हि इहा त जंहिं माण्हुनि खे सिर्फ़ु लसानी बुनियादनि ते पॉलिटिक्स करणी आहे, हिते कराची में छो था अचो, 7 जो माण्हू वेही करे कराची जा फ़ैसिला छो करे, अहिड़े क़िस्म जूं जेकॾहिं ॻाल्हियूं थींदियूं त पोइ ज़ाहिर आहे इहो इन में आइनी तरीक़े सां कानूनी तरीक़े सां सिंध असेंबली कॉम्पिटेंट अथॉरिटी आहे उहा कोई न कोई लॉ पास करे सघे थी। डॉक्टर साहब तव्हां असेंबली मेंबर बि आहियो। अॼु जेको PTI पारां सिंध जे वॾे वज़ीर जे बयान जे ख़िलाफ़ हिकिड़ो मज़मती ठहरा सिंध असेंबली में जमा करायो वियो आहे त वॾो वज़ीर पंहिंजे बयान जी वज़ाहत करे उन रियासत ख़िलाफ़ तक़रीर कई आहे या वॾो वज़ीर माफ़ी वठे हुनजो मुतालबो आहे, छा चवंदो? मां इहा गुज़ारिश कंदुमि त वॾे वज़ीर कहिड़ी ॻाल्हि ग़लति कई आहे। वॾे वज़ीर इहा ॻाल्हि कई आहे त जाते अक्सरियत आहे तव्हांखे अक्सरियत कोन्हे, तव्हां मथे जेको आहे 25 कानून पास कराए छॾिया कलाक में जेके आहिनि सॼो बिल्डोज़ करे, उहो सभु सही आहे। डॉक्टर साहब उन ते बि ॿुधाए न, लेकिन हिते ज़ाहिर आहे पूरी दुनिया में असां जेको आहे ब्रिटिश निज़ाम असां वटि जेकी आहे उन में जेकी अक्सरियत हूंदी आहे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कानून पास कंदी आहे ऐं जेको आहे अपोज़िशन जेकॾहिं सही उनजो किरदारु सही हूंदो आहे असेंबली में ऐं उनखे वेही करे असां खोड़ अहिड़ा कानून पास कया आहिनि, उन में असां खोड़ अमेंडमेंट बि कयूं अपोज़िशन जूं। हाणे बि हिन बिल में 2 अमेंडमेंट हुयूं PTI जूं, पर अहिड़े नमूने सां ब्लैकमेल करे ऐं गारियूं ॾेई ऐं कागज़ फाड़े करे मुंहं में हलणु, उहे तव्हां फुटेज बि त ॾेखारियो TV ते जहिड़े नमूने सां हुनजो बिहेवियर हो। इन बिहेवियर में ज़ाहिर आहे जेको आहे ईअं त कोन थींदो ब्लैकमेल करे ऐं अॻे 100 माण्हू मारींदा MQM चवंदी असां वज़ीर हाउस खे उॾराए छॾींदासीं, असां सिंध असेंबली खे उॾराए छॾींदासीं, असां हुननि खां पोइ ॾिनासीं। हे त हाणे कुझु बि कोन्हनि। हे डॉक्टर साहब बि पाण इन शइ जो विक्टिम रहियो आहे। हिन जी छा हालत आहे असां हिन मसइले ताईं अॼु मां तव्हां सां ॻाल्हायां थो बशमूल डॉक्टर सफदर अब्बासी साहब जी असांखे पाण खे जेको आहे कराची में गुम त इहा ई ख़बर न हूंदी त घर पहुचंदासीं या न पहुचंदासीं, पर ज़िंदगी हुई अलाए ज़िंदगी ॾिनी पीपल्स पार्टी में हुयासीं, कमु कयूं पिया, अॼु बीह करे ॻाल्हायूं था। उन टाइम ते असां न ॾिनासीं, ज़िंदगी मौत अलाह जे समय अॼु असां हिननि खां भॼी करे जीअं चऊं था उन्हनि जी मर्ज़ी ते असां हलंदासीं, बिल्कुलु न हलंदासीं। चीफ मिनिस्टर बिल्कुलु सही चयो आहे, असां कोई डिक्टेशन असां कोन वठंदासीं ऐं उन्हनि जेके रेज़ोल्यूशन असेंबली में मोकिलियो आहे उन ते ज़ाहिर आहे असां बि ॻाल्हाईंदासीं ऐं चीफ मिनिस्टर बि ॻाल्हाईंदो, उनखे जवाबु ॾींदासीं। उन में का बि ॻाल्हि कोन कई आहे, उन में इहा ॻाल्हि कई आहे अक्सरियत हूंदी आहे, तीअं तकलीफ़ हूंदी आहे। असां हुन में अक़लियत में आहियूं, मर्कज़ में असां चऊं था अक़लियत में आहियूं, इन में अक़लियत पोइ अलाह पनाह ॾे उहा ॻाल्हि त ग़लति ॻाल्हि त कोन्हे, कोई इहो गैर पार्लियामानी ज़बान त कोन्हे। बाक़ी हाणे ईअं सफ़ा जेको आहे इहो जेके मामलात में जेके आहिनि हाणे तव्हां वेही करे वरी जेको असद उमर हाणे कराची फ़ैसिलो कंदी, असां फ़ैसिलो कंदासीं। रोज़ जेको आहे ब्लैकमेल करे कराची खे वठी करे ॿिए कंहिं सूबे में बि इहो मसइलो आहे त कंहिं
ठीक डॉक्टर साहब प्रोग्राम में गॾु रहिजो अब्बासी साहब जो पेशावर जो मसलो आहे बिल्कुल कोटिया जो मसलो आहे सिंध सरबी जो मसलो आहे ठीक अब्बासी साहब हिकिड़ो त इहो लोकल बॉडीज़ जो इशू जंहिं ते पाण ॻाल्हायोसीं डॉक्टर साहब बि ॻाल्हि कई तव्हां बि हिन ते पंहिंजी राय ॾिनी ॿियो गैस जो हिन वक़्तु जेको शदीद बहरान आहे ओवरऑल सॼे मुल्क में पर सिंध में काफ़ी जेतिरो अहमद अज़हर जी जेका स्टेटमेंट हुई जंहिं ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तवानाई वारो वज़ीर इम्तियाज़ शेख भी जेको आहे सो बयानु ॾींदो रहे थो त भई उन्हनि खे ख़बर ई कोन्हे का त भई रिकॉर्डेड सिंध 64% जेको आहे सो गैस ॾिए थो जॾहिं त 38% नथो ॾिए ग़लति बयानी कई वई आहे उनजे बावजूद सिंध सूबे खे उनजे हिसे जी गैस खां महिरूम रखियो थो वञे ॾिसो ॻाल्हि त ॻाल्हि मुंहिंजी नज़र में जेको गैस जो प्रॉब्लम आहे असांखे हुनखे थोरो ॾिसणु खपे त हिकिड़ी डिप्लीशन ऑफ रिज़र्व्स आहे असां यानी हिकिड़े वक़्तु हुयो त जेका गैस प्रोड्यूस कनि पिया बलूचिस्तान हुन खां पोइ पहिरें बलूचिस्तान में गैस वधीक हूंदी हुई पोइ हुनखे टेक ओवर कयो त सिंध में गैस जेको आहे प्रोडक्शन तमामु घणी वधी वई अहिड़ी तरह केपी जा बि कुझु पार्ट्स हुया उतां बि गैस प्रोड्यूस थियणु शुरू थी त हिकिड़ो वक़्तु हुयो जॾहिं पाकिस्तान सेल्फ सफिशिएंट हुयो गैस जी प्रोडक्शन में पर आहिस्ते आहिस्ते छा थी जो उहे डिप्लीट थींदा वञनि हाणे यकीननि परसेंटेज वाइज़ सिंध जी वधीक आहे पर एक्चुअल प्रोडक्शन में जेको आहे सॼे पाकिस्तान में सिंध जी जेका गैस जी जेका रिज़र्व्स आहिनि उहे डिप्लीट थींदा था वञनि पिया उनखे पूरो करण जे लाइ असां वटि 3 रस्ता सिधा सवा हुया जॾहिं इहे डिप्लीशन थिए पई अॼु खां 8-10 साल अॻु में जॾहिं खां वठी इहे प्रॉब्लम शुरू थिया सभु असांजा त 3 रस्ता हुया असां वटि हिकिड़ो इहो त पंहिंजो ईरान पाकिस्तान गैस पाइपलाइन ठीकु आहे अनफॉर्चुनेटली जेके इंटरनेशनल जेके ॻाल्हियूं हुयूं उन करे असां पीपल्स पार्टी जी पंहिंजी गवर्नमेंट उहो ठाहियो उहो पंहिंजो दस्तख़त कयो हुन अकॉर्ड ते पर उन अकॉर्ड ते पर उहो न ठही सघियो टापी तुर्कमेनिस्तान मां गैस अचे उहो अफ़गानिस्तान जी हालतुनि जे करे जेको आहे न थी सघी पोइ रहिजी वियो असां वटि LNG हा LNG जी जेका प्रोसेस आहे उनजी जेका उनजे ज़रिए जेकी गैस अचे थी हिकिड़ी त यकीननि जेको आहे महांगी गैस आहे उहा का सस्ती गैस कोन्हे का ऐं उहा जॾहिं उन में हर हुकूमत जंहिं बि LNG जो प्रोग्राम शुरू कयो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खां वठी कंहिं न कंहिं तरीक़े सां उन में मिसहैंडलिंग थींदी आई ऐं उन मिसहैंडलिंग जे करे जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो जेका असां हुन सां फ़ाइदो वठी सघूं पिया असां पाण खे सेल्फ सफिशिएंट करण जे लाइ उहो असां न वठी सघिया ऐं हाणे आहिस्ते आहिस्ते जीअं ॾींहं गुज़रनि था पिया उहा मिसमैनेजमेंट ऐं मिसहैंडलिंग एतिरी वधी वई आहे जो मां सम्झां थो त हीउ जेको गैस जो बहरान हाणे घटि में 2 या 2.5 महीना 3 महीना त असांजी जान कोन छॾींदो डॉक्टर साहब इन ते बि मथा जेका अपोजिशन आहे उन सां मुशावरत करे सघिजे थी न वफ़ाक़ी हुकूमत ज़रूरु करे सघिजे न ॿिन्ही सूबे में बि असांखे इहा पर सूरत नज़र पर अचे ॾिसो न ॻाल्हि सिधी सही आहे न ॻाल्हि इहा त गैस असां वटि डिप्लीट थी चुकी आहे गैस असां वटि घटि आहे उहा हाणे असांखे ॿाहिरां किथां घुराइणी आहे 3 इहे तरीक़ा आहिनि 2 तरीक़ा जेको आहे असां उन्हनि खे कोन इम्प्लीमेंट करे सघियासीं हुकूमत न मेंटेन करे सघी न उन ते हुजां थो सभु यानी टोटल तव्हांजे ओवरऑल फिनोमिनन ॾिसो चाहे की LNG जो मसलो पाकिस्तान में जॾहिं खां वठी गैस जो मसलो थिया त LNG जी इंपोर्ट जी ॻाल्हि थी हुई जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा गवर्नमेंट हुई 2007 वारी उन खां वठी जेको आहे प्रॉब्लम शुरू थिया उनमें किथे कोर्ट ने इंटरफेयर कयो किथे जेको आहे गवर्नमेंट इंटरफेयर कयो PMLN जेको आहे पहिरियों दफ़ो खणी आई उन खां पोइ जेको आहे उन में काफ़ी इशूज़ पैदा थिया अॼु बि जेको आहे LNG कॉन्ट्रैक्ट में हिकिड़ो वज़ीर आज़म असांजो जेको आहे एहतिसाब अदालत में थो भुगते पियो त अहिड़ी तरह जेको आहे हिन गवर्नमेंट में जेको आहे मां बिल्कुलु मञींदुसि त उनजी जेका इम्पोर्ट पॉलिसी हुई उन में हिकिड़ी मिसमैनेजमेंट थी आहे उन मिसमैनेजमेंट करे अॼु जेको बहरान वियो आहे वधंदो हुयो 2-2.5 महीना जेको आहे जान कोन छॾींदो जेसिताईं सर्दी बि गुज़री डॉक्टर साहब गुफ़्तगू तव्हां ॿुधी गैस बहरान ते मूं वटि प्रोग्राम जो टाइम ख़तम थी वियो आहे मां चाहियां थी त इन ते तव्हांजी बि जेका आहे राय अची वञे न बिल्कुलु डॉक्टर साहब जेके ॻाल्हियूं कयूं जेके रस्ता ॿुधाया बिल्कुलु उहे रस्ता उहे ई आहिनि जेके डॉक्टर साहब ॿुधाया मां बि जॾहिं इहो तव्हां सुवाल पुछो त मूंखे ज़हन में इहा आसिफ अली ज़रदारी साहब ईरान सां माइदो करे वियो ऐं उन्हनि पंहिंजी पाइप लाइन पूरी बि कई जेकॾहिं उहा हेॾे अचे त अॼु उहो बहरान न हुजे ऐं ॿियो हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे उहा इहा आहे त कॾहिं बि जेके बि हुकूमतूं रहियूं उन जी सूरत हाल कोन रही आहे जेकी हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा मिसमैनेजमेंट आहे LNG घुराए न मां ॾिसंदो आहियां हमेशह मीडिया ते मुफ़्ता इस्माइल दांह कंदो आहे ॿिया बि जेके एंकर पर्सन दांह कंदा ते वक़्त ते कोन था घुराइनि ऐं इन जो वॾो बहरान पैदा थींदो आहे बिल्कुलु उनजे बहरान पैदा थियो आहे 100% इहा जेकी फेडरल गवर्नमेंट आहे उनजी नाइली आहे जेकॾहिं बर वक़्तु उहा गैस घुराए इम्पोर्ट करे त अॼु इहा सूरत हाल कोन हुजे बाक़ी हाणे हिन में जेकी जीअं डॉक्टर साहब चयो त इहो हिकिड़ो लॉन्ग टर्म पॉलिसी आहे उन पॉलिसी तहत ऐं ॿियो जनरल मुशरफ एक्स्ट्रा ऑर्डनरी जेके CNG स्टेशन ॾेई छॾिया विदाउट एनी प्लानिंग जॾहिं उन्हनि जी हुकूमत हुई 10-11 साल उन जे करे वॾो इफेक्ट पियो आहे बाक़ी इहो तमामु सीरियस मसइलो आहे इन में जीअं तव्हां चओ था त गवर्नमेंट अपोजिशन
पाण में वेही करे मुशावरत करे इन जो हल कढनि अदरवाइज़ इहो अञा वधीक बुरानी सूरत हाल अॻिते बिल्कुलु डायलॉग ही सभिनी मसइलनि जो हल थी सघे थो। वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हांजो प्रोग्राम में जॉइन कयो। अब्बासी साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजो प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। नाज़रीन हॉट इशू प्रोग्राम जे वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।